सिंधु दरिया में मुसलसल चाड़ खां पोइ भानसैदाबाद ऐं सेवण तालके जे कचे में ॿोॾि अची वई आहे। यूनियन काउंसिल टलटी ऐं ॿंभा जा कचे वारा 30 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त कचे जे केतिरनि ई ॻोठनि जो भानसैदाबाद तोड़े सेवण शहरनि सां ज़मीनी राब्तो मुकमल तौर ते कटिजी वियो आहे। आपाशी खाते पारां बि सेवण तालके जे कचे में नंढी ॿोॾि डिक्लेयर करे छॾी आहे ऐं एलएस बचाव बंद ते एमरजेंसी नाफ़ज़ करे छॾी आहे। ज़िले इंतिज़ामिया पारां ॻोठाणनि खे शहर तरफ़ अचु वञ लाइ ॿेड़ियूं बि फ़राहम न कयूं वयूं आहिनि, जॾहिं त ॻोठाणा मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुतासिर ॻोठाणनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अली मोहम्मद जतोइया असराई भूरला ऐं कुझु मला आहिनि, बिलालपुरा पाणी चढ़े पियो, कुझु रस्ता ख़राब थी विया आहिनि, कुझु ॿुॻिया आहिनि, हेठि छाणी आहिनि, इलाही खे तकलीफ़ थी विया। सही तक़रीबन 5-6-7 ॻोठ खनि थींदा। मला आहिनि, 2-3 जतुनि जा ॻोठ आहिनि, बिलालपुरा परियां छाणी वेठा आहिनि, हेॾा ॿुॻिया वेठा आहिनि, 6-7 ॻोठ खनि आहिनि। सरकार अञा का बि शइ माना न ॾिनी आहे, न ॿेड़ी अथनि, कहिड़ी बि सहूलियत न आई आहे अञा। ॿोॾि दौरान हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, ॿेड़ी ऊंधी थियण वारो। हा बिल्कुलु हुयो, उन में 20-22 माण्हू 25 ताईं हुआ। अॻे वारे वॾी ॿोॾि में खंड लॻा हा, सो इन करे खॾ इहो पाणी अची वियो आहे। हाणे पाणी वहे पियो थो, भई तकलीफ़ त आहे, अचूं वञूं पिया ॿेड़ियुनि जे ज़रिए। ॿेड़ी आहे त ॿेड़ीअ ते जे वरी असां कुझु थोरो घणो तारूं, पोइ वरी तरियो बि अचूं था, अचूं वञूं पिया था पंहिंजे हिसाब सां। भई तकलीफ़ इहा आहे, बीमारी बड़ी थिए थी, पोइ ॾाढी तकलीफ़ आहे। जो इलाइक़ो सभु जेके पाण सभु पाणी हेठां आहिनि। फ़सुल हींअर सर मिर्चा वोणा इहे जेके कतीअ जा फ़सुल थींदा आहिनि, इहे सभु पाणी जे हेठां आहिनि। बहरहाल उहो सभु कंहिंजो नसीबु आहे, ॾिसी वासी काए थो, पाणी अचे थी पोइ बि ॾिसी वासी काए थो, उहो सभु कंहिंजो नसीबु पंहिंजो आहे। भाई गवर्नमेंट जो को बि माना का सहूलियत कोन्हे का, हिकिड़ो रोड रस्ता थींदा आहिनि या को कैंप थींदी आहे, का अस्पताल जो सहूलियत थींदी आहे, उहा शइ कान्हे का। हिन महिल इहे मसइला आहिनि, बीमार बढ़जे हिसाब सां आहिनि, रस्ता कोन्हनि के, ॿेड़ी कोन्हे का। ॿेड़ियूं हाणे ग़रीब माण्हू हींअर बेरोज़गार जेको माण्हू ग़रीब जेको न वेठो आहे, उहो हाणे पेट जी करे या किराया भाड़ा करे बीमार पड़जी करे किथां पहुची सघंदो। ॿेड़ियूं भला सरकारी आहिनि, ॿेड़ियूं प्राइवेट आहिनि, सरकारी न आहिनि। सरकार सभु न सरकार पुछियो ई कंहिं कोन्हे को, अचण त थियो पर अहिड़ी ॻाल्हि। कैमरामैन करीम जमाली सां गॾु प्रदीप कुमार, KTN न्यूज़, भानसैदाबाद।